के रूप में ॾिसो पिया या सीरियल कीअं आहे ऐं जंहिंजो नालो फ़िलहालु मां तव्हांखे नथी ॿुधायां पर तव्हां ॾिसो त सही सेट केॾो ख़ूबसूरत तयारु थियो आहे हीउ बीघो आहे ऐं मूं पंहिंजे जेके आहिनि से गज वारा कपिड़ा आहिनि ऐं मूंसां गॾु तमामु सुठा सुठा आर्टिस्ट आहिनि ऐं हीउ घरु तव्हां ॾिसो हीउ ॾिसो पुराणा दरवाज़ा कंहिं वक़्त में असांखे इहे ई दरवाज़ा हूंदा हुआ पुराणा दरवाज़ा लॻल आहिनि माशाल्लाह छा हिननि जी सूंहं आहे ऐं हीअ कड़ा लॻा पिया आहिनि ऐं असांजा आर्टिस्ट जेके आहिनि वेठा आहिनि खिलंदी आहे असांजो गुल भुटो साहब आहे ऐं ॾिसो हर माण्हू पंहिंजे कमनि कारनि में लॻो पियो आहे असांजो प्यारो प्यारो अब्दुल्ला बि असां सां गॾु आहे अब्दुल्ला माइक जलंदो आहे आवाज़ भरंदो आहे जिते असांजी आवाज़ घटि ताईं थी वेंदी आहे अब्दुल्ला कवर करे वठंदो आहे असांजो कैमरामैन जी असांखे जेको सुहिणासीं नज़र ईंदा आहियूं न जो कमाल आहे इहो ई असांखे सुहिणो ॾेखारींदो आहे असांजो प्यारो 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 तमामु सुठो असांजो वॾड़ो मेकअप आहे ऐं जेकॾहिं असीं मुंहुं धोईंदासीं त शायदि तव्हां न सुञाणे सघो असांखे तयारु करण में कहानी शख़्सियत अचे ज़हीर ऐं तव्हां सोचंदा न को अंग्रेज़ माण्हू आहे हिन पंहिंजो पाण खे ठाहियो आहे ज़हीर असां सां गॾु कैमरा ते तमामु प्यारी शख़्सियत आहे असांखे लॻंदो आहे हिकिड़ी फैमिली मुंहिंजा भाई ऐं जेॾीमहिल असांजो वञण जो टाइम हूंदो आहे अची पंहिंजे अबाणे ॻोठ में आहियूं जेका रिकॉर्डिंग थींदी ऐं रिकॉर्डिंग आहे हुसैन शेख हींअर ॾाढी कावड़ में आहे थोरी देरि खां पोइ मां तव्हांखे ॾेखारींदसि हुसैन शेख कहिड़ो तंहिंजे करे जेका थोरी देरि खां पोइ वरी जेका रिकॉर्डिंग थींदी मां तव्हांखे ॿुधाईंदसि। अस्सलाम वालेकुम मुंहिंजे चैनल नसरीन नाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो मुंहिंजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।